खान साहब चवंदो त सभिनी खे जेलुनि में विझंदुसि। अॼु पाण बि जेल में आहे। एनआरओ न ॾियण जूं ॻाल्हियूं कंदड़ अॼु पाण ॻाल्हियुनि लाइ मिनथू करे पियो। नून लीग चवे पई त सचे नवाज़ जो सचो मंसूर आहे। नवाज़ शरीफ़ जा 3 दौर ॾिठा आहिनि, ॼाणूं था त हू केतिरो सचो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पेशावर जलसे में तनक़ीदी तोपुनि जो रुख नून लीग क़ायद सां गॾु पीटीआई बानी ॾांहुं बि करे छॾियो। बिलावल भुट्टो चयो आहे त एटमी बम शहीद भुट्टो ऐं सीपेक आसिफ अली ज़रदारी ॾिनो, जेके नून लीग वारनि चुराए वरिता। पीटीआई बानी खे समझायो त इंतकाम जी सियासत न करियो, पर हुन हिकु न ॿुधी। अॼु हू पाण जेल में आहे। खेसि समझायो त जमहूरियत हलण ॾियो, पर हुन सूबे में पंहिंजी हुकूमत ख़तम करे सरप्राइज़ ॾिनो। अॼु ॿुधाए त खेसि सरप्राइज़ कीअं लॻो। ॿियनि जी न्याणियुनि जे जेल वञण ते ख़ुशि थींदड़ शख़्स साम्हूं संदसि धीउ खे जेल मोकिलियो वियो। पीपी हुकूमत में कंहिं न्याणी जी गिरफ़्तारी न थींदी। नून लीग बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुनाज़रे वारे चैलेंज क़बूल करे वरितो। मुनाज़रे जो चैलेंज कंदड़ पंहिंजे सूबे में घुराइनि, पोइ मुनाज़रो बि थींदो ऐं मवाज़नो बि थींदो। 8 फेबरवरी ते ख़बर पइजी वेंदी त कंहिं केतिरी ख़िदमत कई। रावलपिंडी में जलसे खे ख़िताब कंदे अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जा मनसूबा ॻणाइण शुरू कया त शाम थी वेंदी। आवाम नवाज़ शरीफ़ खे हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म बणाए रावलपिंडी खे लाहौर न बणायो त मुंहिंजो नालो शहबाज न हूंदो। हिकु पार्टी जी 15 सालनि खां हिकु सूबे में हुकूमत आहे, पर उतां जे स्कूलनि में ढोर ॿधल आहिनि। मंसूर कागज़नि जो टुकुर न, पर हिकु वाइदो हूंदो आहे जंहिं ते अमल करणो पवंदो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो नालो वठण खां सवाइ पीपल्स पार्टी ते तनक़ीद। एबटाबाद में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त बानी पीटीआई जो मंसूर पेट्रोल बम आहे, जेके हिन कानून लागू कंदड़ इदारनि ते सुलाया। खाना काबे जे घड़ी चोरी कंदड़ कहिड़ो मंसूर ॾेई सघे थो। माज़ी जी ज़ियादतियुनि खे विसारे मुस्तक़बिल जी रिथाबंदी करण आयो आहियां। अपोज़िशन में आयासीं तॾहिं बि अहिड़ो कुझु न कंदासीं जेको बानी पीटीआई असां सां कयो। चूंड वेहण जी भरपूर तयारी कई आहे। नून लीग क़ायद नवाज़ शरीफ़ चयो आहे त शहबाज शरीफ़ पीडीएम हुकूमत छॾण लाइ तयारु थी वियो हो, पर मुखालफ़नि जे अल्टीमेटम सबबि फ़ैसिलो वापसि वरितो। 2013 में ख़ैबर पख्तूनख्वा में पीटीआई खे हुकूमत ॾियण ग़लती हुई। शहबाज शरीफ़ चयो त मुआशरे में 5 सालनि ताईं ज़हर भरियो वियो, जेको आसानी सां ख़तम न थींदो। चूंडियूं नई सोच खे पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी मुआशी मुआहदे जे नारे सां तफ़सीली चूंड मंसूर जारी करे छॾियो। पीपी जे मंसूर मूजिबि ॾियाड़ी ते कमु कंदड़ जी उजरत ॿीणी कई वेंदी। ग़रीबनि पोरियतनि खे घर ॾिना वेंदा। गुरबत जे ख़ात्मे लाइ बुख मिटाए प्रोग्राम शुरू कयो वेंदो। मज़दूर ऐं हारी कार्ड जारी करण बि मंसूर में शामिल। हुकूमत मिली त 5 सालनि में 1 करोड़ नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। सरकारी मुलाज़िमनि जी पघार महांगाई जे हिसाब सां वधाई वेंदी। 2025 ताईं 10% महांगाई घटाई वेंदी। 3 सालनि अंदरि मुल्क जी माशी तरक़ी जो हदफ़ 6% मुक़ररु। मुस्लिम लीग नून आम चुनाव लाइ पाकिस्तान खे नवाज़ जे नारे सां मंसूर जो ऐलान करे छॾियो। नून लीग अॻवाननि मंसूर जो ऐलान कंदे चयो आहे त 5 सालनि में गुरबत 25% घटाइण ऐं बेरोज़गारी में 5% घटिताई जो हदफ़ रखियो आहे। नैब जो ख़ात्मो करण सां गॾु करप्शन जे ख़ात्मे लाइ इदारनि ऐं एजेंसियुनि खे मज़बूत करण बि मंसूर में शामिल। नंढनि हारियुनि खे व्याज खां पाक कर्ज़ ॾिना वेंदा।
बानी पीटीआई मुल्की मशहद खे तबाह करे छॾियो। गुज़िरियल 5 सालनि दौरान मशहद जो जेको हाल थियो उन तारीख़ में मिसाल नथो मिले। कंदरकोट में जलसे खे ख़िताब कंदे JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त ॿाहिरां फितनागर आणे असां ते मढ़ियो वियो। साज़िश तहत पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे लाॻापन खे ख़राब कयो वियो। डंडो हर मसइले जो हल न आहे। डंडे सां मसइला हल न थींदा पर बिगड़जी वेंदा आहिनि। मुल्क में अॼु बि इंटरनेट बंदि कई वञे थी। यूट्यूब इंटरनेट बंदि करणु मसइले जो हल न आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त काज़ी जो कमु कानून ते अमल कराइणु आहे। असां सदाईं टेक्नोलॉजी ऐं नए इजाद जा मुखालिफ़ रहिया आहियूं। मां पैगाम कुझु ॾींदो आहियां ऐं उन जो मतिलबु ॿियो कढियो वेंदो आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां ऐं आला अदलिया ख़िलाफ़ सोशल मीडिया ते प्रोपेगंडा करण वारे मामले ते FI 47 सीनियर सहाफ़िन ऐं यूट्यूबर्स खे तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब प्रोपेगंडा में मुल्क सभिनी खे 31 जनवरी ते FI साइबर क्राइम सेंट में पेश थियण जी हिदायत कई वई। निगरान हुकूमत पारां वेंदे वेंदे महांगाई सटियल अवाम ते गैस बम किराइण जूं तयारियूं। ओघरा गैस जे अघनि में 41% वाध जी सिफारिश करे छॾी। हुकूमत जी मंज़ूरी खां पोइ ईंदड़ महीने नवां अघ लागू हूंदा। ओघरा 1 साल में गैस 400% महांगी करे चुको आहे। साइबर केस में वकील न अचण सबबि ख़ुसूसी अदालत बानी PTI ऐं शाह महमूद कुरैशी लाइ स्टेट डिफेंस काउंसिल मुक़ररु करे छॾियो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत क़ाइमु कयल ख़ुसूसी अदालत जे जज लिखत में हुकुम जारी करे छॾियो। अदालत हुकुमनामे में लिखियो आहे त हालतुनि खे नज़र में रखंदे जवाबदारनि जे वकीलनि खे केतिरा मौक़ा मिलिया। अदालत वटि जवाबदारनि लाइ स्टेट काउंसिल मुक़ररु करण खां सवाइ को ॿियो दग न आहे। अडाला जेल में ॿुधणी दौरान शाह महमूद कुरैशी स्टेट डिफेंस काउंसिल खां फाइल खसे उछलाए छॾियो। KT न्यूज़ जे ख़बरुनि ते एक्शन नौशर फिरोज़ जे बस स्टॉप वटि प्लाट ते कब्ज़े लाइ राति जी ऊंधाई में शुरू करायल कमु बंदि करायो वियो। DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज़ सुहाई अज़ीज़ टालपुर जी हिदायत ते पुलिस पहुची पीर बशीर अहमद जे प्लाट ते हलंदड़ कमु बंदि कराए छॾियो। गुज़िरियल राति असिस्टेंट कमिश्नर नौशर फिरोज़ जी चुर्च ते बासर धुर पीर बशीर अहमद जे प्लाट ते कब्ज़े लाइ कमु शुरू कराए छॾियो हो।